सिंध ऐं बलोचिस्तान खे मिलाईंदड़ हबचोकी पुल ज़बून हाल बणिजी वियो। इंतज़ामिया जी ग़फ़लत ऐं लापरवाही सबबि ज़बून हाल पुल मथां ट्रैफ़िक जी आमदरफ़्त जारी। कंहिं बि वक़्तु वॾो हादिसो थियण जा इम्कान। कराची वेझो सिंध ऐं बलोचिस्तान खे मिलाईंदड़ हबचोकी पुल इंतहाई ज़बून हाल बणिजी ख़तरनाक सूरतहाल इख़्तियार करे वियो आहे। जरत पुल जे मथां हज़ारनि जे तइदाद में हेवी ट्रैफ़िक जी आमदरफ़्त सबबि कंहिं बि वक़्तु हादिसो थियण जा इम्कान वधी विया आहिनि। बलोचिस्तान जे शहर हबचोकी ऐं कराची खे ॻंढींदड़ ज़बून हाल पुल जा वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बावजूद बलोचिस्तान हुकूमत तोड़े ज़िलई इंतज़ामिया लापरवाही जो मुज़ाहिरो कंदे पुल खे ट्रैफ़िक लाइ बंदि नाहे कयो ऐं हिन वक़्तु बि पुल मथां हेवी ट्रैफ़िक जी आमदरफ़्त जारी आहे। इंतहाई अहम ख़बर आहे, तव्हांखे आगाह कंदा हलूं, सिंध ऐं बलोचिस्तान खे पाण में मिलाईंदड़ हबचोकी पुल जा पिलर कमज़ोर थियण सबबि पुल इंतहाई ख़तरनाक सूरतहाल इख़्तियार करे वियो आहे। ज़बून हाल बणियल पुल जा वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बावजूद बलोचिस्तान हुकूमत तोड़े ज़िले लसबेला जी इंतज़ामिया जे कन ते जूं बि नाहे चुरी ऐं ज़बून हाल पुल मथां हज़ारनि जे तइदाद में हेवी ट्रैफ़िक जी आमदरफ़्त जारी हुअण करे हज़ारें हयातियूं दाव ते लॻल आहिनि। जॾहिं सोशल मीडिया ते अवाम पारां बलोचिस्तान तोड़े सिंध हुकूमत खां मुतालबो कयो पियो वञे त फौरी तौर ते ज़बून हाल पुल खे ट्रैफ़िक लाइ बंदि करे माण्हुनि जूं ज़िंदगियूं ख़तरे खां बचायूं वञनि।